हाणे सवाल सिंधीअ जे ग्रामर व्याकरणीअ जे बारे में। असांखे मुख़्तसरन ॿोलीअ जे अंदरि व्याकरणीअ जी अहमियत ऐं व्याकरणीअ जे जुज़न ऐं व्याकरणीअ खे सम्झण ऐं उन जी तदरीस जी अहमियत जे बारे में कुझु ॿुधायो। सभ खां पहिरियां आदि व्याकरण जेको लफ़्ज़ आहे उहो जिन लाइ अंग्रेज़ी लफ़्ज़ ग्रामर असां इस्तेमालु कंदा आहियूं ऐं उहो बि असां वटि मुरवज थी वियो आहे, पर इन लाइ जेको निज निबार सिंधी लफ़्ज़ आहे उहो व्याकरण ई आहे, उहो ई बहितर ऐं वधीक सुहिणो लॻे थो। हाणे पहिरियों इहो सम्झणु घुरिजे त व्याकरण चइबो छा खे आहे। कंहिं बि ॿोलीअ खे दुरुस्त लिखण पढ़ण सम्झण ऐं सिखण जे साइंसी इल्म खे या उसूलनि खे व्याकरण चइबो आहे ऐं इहा हिन जी वसफ़ आहे। यानी ॿोलीअ जे सिहत खे दुरुस्त हालत में बरक़रार रखण लाइ व्याकरण जो इल्मु तमामु वॾी अहमियत जो हामिल आहे। मिसाल तौरु का ॿोली किथे कंहिं इलाइक़े में जीअं लहजनि जो ज़िक्र थियो फ़र्क़ सां ॻाल्हाई वञे थी, ॿिए खिते में ॿिए फ़र्क़ सां ॻाल्हाई वञे थी, या मजमूई तौर ते कंहिं खिते जी जेका ॿोली आहे उहा समय हज़ारे सालनि में तब्दील थिए थी, उन में फ़र्क़ ऐं तब्दीलियूं अचनि थियूं ऐं या बिगाड़ पैदा थियनि था ॿियनि ॿोलियुनि जे असरनि जे करे। लफ़्ज़ जेके आहे सो मोनस खे मुज़क्कर, मुज़क्कर खे मोनस या इन क़िस्म जो ॿिया बिगाड़ पैदा थियनि था, त उन्हनि बिगाड़नि जो जाइज़ो वठणु ऐं उन्हनि खे दुरुस्त या ग़लति सम्झणु या अपनाइण या रद्द करण जो जेको इल्मु आहे, जेको मोर्चो आहे, उहो व्याकरण आहे। ऐं सिंधी व्याकरण जो जेको इल्मु आहे, उनजी जेका बनावत आहे, उनजी जेका ताक़त आहे, उहा तव्हां हिन ॻाल्हि मां अंदाज़ो लॻाए सघो था त हिन दौर में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ॿोली ख़तमु थी चुकी आहे, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी ॿोली बि ख़तमु थी चुकी आहे, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी ॿोली बि ख़तमु थी चुकी आहे, पर सिंधी ॿोली उन्हनि जी हमअसर ॿोली हूंदे अञा ताईं जदीद खां जदीद रूप इख्तियार कंदी अॻिते वधंदी वञे थी ऐं ख़तमु न थी आहे। उहा ॿोली जंहिंखे का बि सरकारी पुठ भराई घणे वक़्त ताईं कोन रही आहे, सिर्फ़ु माण्हुनि जी ॿोली आहे। हिन वक़्तु ई तव्हां ॾिसो त सिंधी ॿोलीअ खे का बि पुठ भराई कोन्हे का, उन बावजूदि अॻिते वधी रही आहे। इहा छाजे करे वधी रही आहे? इन करे त हिन जो जेको व्याकरण जो स्ट्रक्चर आहे उहो एतिरो त मज़बूत आहे जो ॿाहिरिनि असरनि खे जेकॾहिं क़बूल करे थो त पंहिंजे मिज़ाज मुताबिक़ क़बूल करे थो, ऐं जेके मिज़ाज मुताबिक़ न आहिनि उन्हनि असरनि खे थुॾे बिगाड़ जे खाने में उछलाए छॾे थो। ॿियो तव्हां मिसाल इहो सम्झो त जॾहिं बरे सगीर ते जॾहिं ॿोलियूं हमला कंदियूं आहिनि, ॿियनि ॿोलियुनि ते यलगार थींदी आहे, त पोइ ॿोलियूं उन्हनि जी हमलावरी ऐं उनजी सट सही न सघंदियूं आहिनि ऐं उहे बेसारजी वेंदियूं आहिनि, मादूम थी वेंदियूं आहिनि, खोड़ ॿोलियूं मादूम थी वियूं। जॾहिं फारसी ॿोली, फारसी घोड़ा चाड़सी हिंदुस्तान ते हमिलो कयो ऐं हमलावरी थी ॿोलीअ जे हिसाब सां, जॾहिं हिंदीअ ते हमिलो कयो त हिंदी उन जी सट न सही सघी, जंहिं मां नई ॿोली जनम वरितो उर्दू ॿोली। उहो एतिरो त उन खां मुतासिर थी जो नई ॿोली उन मां जनम वरितो ऐं साॻी हमलावरी सिंधीअ ते बि थी हुई फारसीअ जी, पर सिंधी ॿोलीअ मां कंहिं बि नई ॿोलीअ जनम न वरितो, जेतोणीकि उन फारसीअ मां अनेक लफ़्ज़ पंहिंजे ज़ख़ीरे में शामिल कया, पर नई ॿोलीअ जनम न वरितो। इन मां मुराद त हिन में एतिरी ताक़त हुई जो हिन फारसीअ जे गैर फितरी फ़र्क़ खे ठुकराए ऐं पंहिंजे दायरे खां ॿाहिरि रखियो ऐं लफ़्ज़ बि जेके अपनाया उहे लफ़्ज़ पंहिंजे साइंसी व्याकरणी उसूलनि जे मुताबिक़ ऐं मिज़ाज मुताबिक़ बनाए ऐं पंहिंजे ज़ख़ीरे में इज़ाफ़ो करे वई। त व्याकरण जी ॿोलीअ में अहमियत इहा हूंदी आहे त ॿोलीअ खे बचाइणु ऐं ॿोलीअ खे बिगाड़ जो तनक़ीदी जाइज़ो वठणु ऐं उनजी सिहत बरक़रार रखण जे लाइ जेको व्याकरण हूंदो आहे उहो तमामु वॾी अहमियत जो हामिल हूंदो आहे। उनजी तदरीस जेका आहे उहा बि निहायत अहमियत वारी आहे।